अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीजल मां न्यूज़ में खुश आमदीद। आज की ताज़ा तरीन सूरत हाल का अपडेट कंदा हलूं। मीरपुर माथे लो पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवाण चीफ सरदार फ़याद अली खान लुंड PPP ज़िले सदर घोटकी मीर बाबर खान लुंड पारां मुस्लिम लीग फंक्शनल जे हुर जमायत जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर साईं पाॻारा सैयद सुबगतुल्लाह शाह राशदी सां गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। उन हवाले सां सैयद सदरुद्दीन शाह राशदी, सैयद अली गौहर शाह वालिदा माजिदा जी वफ़ात ते गम ऐं दुख जो इज़हार कयो। जॾहिं त चीफ सरदार फ़याद अली खान लुंड ऐं मीर बाबर खान लुंड पारां हज़रत सैयद सुबगतुल्लाह शाह राशदी, सैयद सदरुद्दीन शाह राशदी ऐं सैयद अली गौहर शाह राशदी सां ताज़ियत पिणु कई। चयो त पाॻारा ख़ानदान सां दुख जी उन घड़ी में बराबरी जा शरीक आहियूं। चीफ सरदार फ़याद अली खान लुंड ऐं मीर बाबर अली खान लुंड पारां पाॻारे ख़ानदान जी माउ माजिदा मोहतरमा जी मग़फ़िरत लाइ ख़ासि दुआ कई।